JUI ज़िले सकर जे अमीर आम चूंडुनि में सैयद खुर्शीद शाह सां सख़्तु मुक़ाबिलो कंदड़ मौलाना मोहम्मद सालेह इंधण पनू आकिल में हिक ईद मिलन तक़रीब खे ख़िताब दौरान आदिलपुर जे ॼाम भाइरनि ऐं सेनेटर ॼाम सैफुल्ला धारेजो पारां प्रेस कॉन्फ्रेंस में पनू आकिल जे कुझु माण्हुनि खे अमन अमान ख़राब करण वारी तनक़ीद जे मोट में मौलाना मोहम्मद सालेह इंधण सख़्त लहजे में चयो त तव्हांजो पनू आकिल जो न शनाख्ती कार्ड आहे न डोमिसाइल आहे। तव्हां पनू आकिल मां सदाईं ख़ैरात में MNA MPA थिया आहियो। हाणे साल 2024 आहे। पनू आकिल जा असल हज़ारे बाशऊर माण्हू जाॻिया आहिनि। अव्हां कंहिंखे यरगमाल या ॾिॼारे न पिया सघो। असां धाड़ेल पुलिस वारा तड़े भॼाया आहिनि। जेकॾहिं अव्हांखे वधीक शौक़ु आहे त पोइ असीं JUI वारा पनू आकिल जा वारिस मीर मुबीन खान बल्लू, जमाल नासिर बल्लू ऐं ॿिया दमादम मस्त कलंदर करण लाइ तयारु आहियूं। तनक़ीद बदिरां वाठनि वॾेरनि खे वधीक नवाज़ण बदिरां ग़रीब मिसकीन माण्हुनि जा असल मसइला हल करियो। पनू आकिल जी अवाम ऐं मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि जे भेल ऐं लुटमार बंदि करायो। ॿी सूरत ते वरी असां रस्तनि रोडनि ते ईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं